अहम ख़बर अवां शेयर कंदासीं। अवांखे ॿुधाईंदासीं त पीटीआई सरबराह इमरान खान वज़ीराबाद में लॉन्ग मार्च दौरान कातलाणे हमले में ज़ख़्मी थी पियो आहे। अवांखे ॿुधाईंदासीं त वज़ीराबाद में अणॼातल हथियारबंद इमरान खान जे कंटेनर ते सिधी फायरिंग करे ॾिनी। जंग में गोलियूं लॻण सबबि इमरान खान ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त मौज़म चांद नाले हिकु शख़्स बि मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि पीटीआई अॻवान फैसल जावेद, ज़ाहिद, मोहम्मद इमरान, मोहम्मद फारूक, लियाकत, राशिद ऐं अहमद जट्ठा समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त इमरान खान खे ज़ख़्मी हालत में लाहौर जी शौकत खानम अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पीटीआई जे मार्च ते कंटेनर ते फायरिंग थी आहे, जंहिंमें पीटीआई चेयरमैन इमरान खान समेत ॿिया कारकुन बि ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिन जो इलाज बि हलंदड़ आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं त वज़ीराबाद में इमरान खान ते कातलाणो हमलो कंदड़ जवाबदार खे मौक़े ते मौजूद पीटीआई कारकुननि सोघो करे वरितो। तशदुद बाद पुलिस हवाले कयो वियो। पुलिस जवाबदार खे अणॼातल हंधि मुंतक़िल करे जांच शुरू करे छॾी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल। जी, पीटीआई जे चेयरमैन इमरान खान ऐं संदसि काफ़िले ते हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी वियो आहे ऐं हिन वक़्तु इमरान खान शौकत खानम अस्पताल पहुची चुको आहे, खेसि मुंतक़िल कयो वियो आहे ऐं हुनजो बाज़ाब्ता तौर ते मुआइनो जेके डॉक्टरनि जी टीम तरफ़ां कयो पियो वञे। उन सां गॾोगॾु 7 जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि में सेनेटर फैसल जावेद, इमरान इस्माइल ऐं ॿिया शामिल आहिनि। उन्हनि जी हालत जेका आहे उहा गिरफ़्ती खां ॿाहिरि ॿुधाई पई वञे। ॿिए पासे वज़ीर आज़म हिन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं फौरी तौर ते इंक्वायरी जो हुकुम ॾिनो आहे। घरू वज़ीर राणा सदावला खां हिन हवाले सां रिपोर्ट सर्व करे वरिती आहे। वज़ीर आज़म सोशल मीडिया ते जारी कयल ॿिनि धारदार ट्वीट्स में इहो चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत इन सिलसिले में पंजाब हुकूमत सां हर मुमकिन ताउन कंदी ऐं जेको वाक़ियो थियो आहे उहो इंतहाई घणो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे ऐं उनजी जांच जी रिपोर्ट जेका आहे उहो मुतलब करे वरिती आहे। ॿिए पासे जेको गिरफ़्तार जवाबदार गिरफ़्तार थियो आहे, मुबैना हमलावर आहे, उनजो वीडियो बयान बि साम्हूं अची चुको आहे, जंहिंमें हू एतिराफ़ करे थो त हुन इमरान खान खे टारगेट करण जो फ़ैसिलो कयो ऐं उन हवाले सां संदसि इहो चवणु आहे त हू मोटरसाइकिल ते वाक़े वारे हंधि आयो ऐं मोटरसाइकिल पंहिंजे मामे जे दुकान ते बीहारे आयो ऐं अचानक ई मूं फ़ैसिलो कयो त इमरान खान खे हमिलो करियां। हमले जो सबबु पुछण ते हू ॿुधाए थो त इमरान खान माण्हुनि खे गुमराह करे रहियो, उन करे मूं खेसि मारण जो प्रोग्राम रखियो ऐं उन खां पोइ फायरिंग करे ॾिनी। मुबैना जवाबदार ते चवणु आहे त मुंहिंजी कोशिशि हुई त आउं इमरान खान खे टारगेट करियां, ॿिए कंहिं ते हमिलो करण जी मुंहिंजी नियत न हुई। अहिड़ी रीति जेको गिरफ़्तार जवाबदार आहे उहो पुलिस जी कस्टडी में आहे। उनजो इब्तिदाई जेको वीडियो बयान आहे उहो बि साम्हूं अची वियो आहे, जंहिंमें हू एतिराफ़ करे थो त हू अकेले सिरे ते आयो ऐं हुनजो टारगेट जेको आहे इमरान खान हो, जंहिंखे हुन जंहिं ते हुन फायरिंग कई। ॿिए पासे पुलिस जेका आहे उहो ॿुधाए रही आहे त हिकु ई जवाबदार जेको आहे उहो हिन वाक़े में मुलविस आहे, जंहिंखे हिरासत में वरितो वियो आहे। पुछा ॻाछ जो सिलसिलो जारी आहे। ॿिए पासे इमरान खान बाबति पीटीआई जी सीनियर लीडरशिप जो इहो चवणु आहे त इमरान खान जी हिन वक़्तु सिहत बहितर आहे ऐं खेसि को वधीक ज़ख़्म न आहिनि आया ऐं जंग में खेसि छरा लॻा आहिनि, जंहिंजो डॉक्टर मुआइनो करे रहिया आहिनि। ॿिए पासे समूरे वाक़े जी जांच जो अच्छा गुलाम रसूल, तव्हां सां लाइन ते मौजूद रहिजो। नाज़रीन, हिकु ॿी अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। इमरान खान जे कंटेनर ते फायरिंग ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीटीआई कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। रावलपिंडी, कराची, मियांवाली, शेखुपुरा ऐं ॿियनि शहरनि में पीटीआई कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। गुलाम रसूल, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, इस्लामाबाद में एहतजाज जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। इमरान खान ते हमले जे ख़िलाफ़ हिन वक़्तु फैज़ाबाद वारो जेको इलाइक़ो आहे, जेको रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जो गॾियल पॉइंट आहे, उते हिन वक़्तु वॾे तादाद में कारकुन मौजूद आहिनि जेके टायर साड़े एहतजाज करे रहिया आहिनि। महिरबानी नाज़रीन, गुलाम रसूल कुंभर असांखे तफ़सील ॾिना आहिनि। नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदासीं त हमिलो कंदड़ जवाबदार जो वीडियो बयान बि साम्हूं अची वियो आहे। अवांखे ॾेखारियूं था। किया है कि ये लोगों को गुमराह कर रहा था इमरान खान, और मुझसे ये चीज़ देखी नहीं गई और मैंने इसको मार दिया। मारने की कोशिश की, पूरी मारने की कोशिश की कि मैं इसको मारूं, सिर्फ और सिर्फ इमरान खान को और किसी को नहीं।
یہ تم نے کیوں یہ سوچا؟ یہ میں نے سوچا ادھر اذان ہو رہی ہے ادھر ڈیک لگا کے شور کر نہیں، یہ تم نے اچانک کو سوچ کے میرے ضمیر میں یہ چیز اچھا نہیں مانا. اچانک فیصلے کیے یا پہلے؟ اچانک فیصلہ کیا دن سے، صبح سے، جس دن کا یہ لاہور سے چلا ہے اس دن سے میں نے یہ سازش یہ سوچی جس سے لاہور سے چلا کہ میں نے اس کو چھوڑنا ہے. نہیں، تمہارے پیچھے کون ہے جس نے یہ سارا؟ میرے پیچھے کوئی نہیں ہے، میں الحمدللہ تمہارے ساتھ کتنے لوگ تھے؟ کوئی بھی نہیں ہے، اکیلا. جب تم گھر سے آئے ہو تو کون تھا تمہارے ساتھ؟ اکیلا تھا. بائک اپنی پہ آیا ہوں، اپنی بائک. بائک کہاں ہے تمہاری؟ بائک میں نے ماموں کی دکان پہ کھڑی کر دی تھی. ماموں کی دکان پہ کھڑی کر دی شاپ سے. ماموں تمہارا کیا کرتا ہے؟ وہ موٹر. یہ سر میں نے اس لیے کیا ہے کہ یہ لوگوں کو گمراہ کر رہا تھا عمران خان، اور مجھ سے یہ چیز دیکھی نہیں گئی اور میں نے اس کو مار دیا. مارنے کی کوشش کی، پوری مارنے کی کوشش کی کہ میں اس کو ماروں، صرف اور صرف عمران خان کو اور کسی کو نہیں. یہ تم نے کیوں یہ سوچا؟ یہ میں نے سوچا ادھر اذان ہو رہی ہے ادھر ڈیک لگا کے شور کر نہیں، یہ تم نے اچانک کو سوچ کے میرے ضمیر میں یہ چیز اچھا نہیں مانا. اچانک فیصلے کیے یا پہلے؟ اچانک فیصلہ کیا دن سے، صبح سے، جس دن کا یہ لاہور سے چلا ہے اس دن سے میں نے یہ سازش یہ سوچی جس سے لاہور سے چلا کہ میں نے اس کو چھوڑنا ہے. نہیں، تمہارے پیچھے کون ہے جس نے یہ سارا؟ میرے پیچھے کوئی نہیں ہے، میں الحمدللہ. تمہارے ساتھ کتنے لوگ تھے؟ کوئی بھی نہیں ہے، اکیلا. جب تم گھر سے آئے ہو تو کون تھا تمہارے ساتھ؟ اکیلا تھا. بائک اپنی پہ آیا ہوں، اپنی بائک. بائک کہاں ہے تمہاری؟ بائک میں نے ماموں کی دکان پہ کھڑی کر دی تھی. ماموں کی دکان پہ کھڑی کر دی شاپ سے. ماموں تمہارا کیا کرتا ہے؟ وہ موٹر سائیکل کی دکان ہے، شو روم. یہ سر میں نے اس لیے کیا ہے کہ یہ لوگوں کو گمراہ کر رہا تھا عمران خان، اور مجھ سے یہ چیز دیکھی نہیں گئی اور میں نے اس کو مار دیا. مارنے کی کوشش کی، پوری مارنے کی کوشش کی کہ میں اس کو ماروں، صرف اور صرف عمران خان کو اور کسی کو نہیں. یہ تم نے کیوں یہ سوچا؟ یہ میں نے سوچا ادھر اذان ہو رہی ہے ادھر ڈیک لگا کے شور کر نہیں، یہ تم نے اچانک کو سوچ کے میرے ضمیر میں یہ چیز اچھا نہیں مانا. اچانک فیصلے کیے یا پہلے؟ اچانک فیصلہ کیا دن سے، صبح سے، جس دن کا یہ لاہور سے چلا ہے اس دن سے میں نے یہ سازش یہ سوچی جس سے لاہور سے چلا کہ میں نے اس کو چھوڑنا ہے. نہیں، تمہارے پیچھے کون ہے جس نے یہ سارا؟ میرے پیچھے کوئی نہیں ہے، میں الحمدللہ. تمہارے ساتھ کتنے لوگ تھے؟ کوئی بھی نہیں ہے، اکیلا. جب تم گھر سے آئے ہو تو کون تھا تمہارے ساتھ؟ اکیلا تھا. بائک اپنی پہ آیا ہوں، اپنی بائک. بائک کہاں ہے تمہاری؟ بائک میں نے ماموں کی دکان پہ کھڑی کر دی تھی. ماموں کی دکان پہ کھڑی کر دی شاپ سے. ماموں تمہارا کیا کرتا ہے؟ وہ موٹر سائیکل کی دکان ہے، شو روم. یہ سر میں نے اس لیے کیا ہے کہ یہ لوگوں کو گمراہ کر رہا تھا عمران خان، اور مجھ سے یہ چیز دیکھی نہیں گئی اور میں نے اس کو مار دیا. مارنے کی کوشش کی، پوری مارنے کی کوشش کی کہ میں اس کو ماروں، صرف اور صرف عمران خان کو اور کسی کو نہیں. یہ تم نے کیوں یہ سوچا؟ یہ میں نے سوچا ادھر اذان ہو رہی ہے ادھر ڈیک لگا کے شور کر نہیں، یہ تم نے اچانک کو سوچ کے میرے ضمیر میں یہ چیز اچھا نہیں مانا. اچانک فیصلے کیے یا پہلے؟ اچانک فیصلہ کیا دن سے، صبح سے، جس دن کا یہ لاہور سے چلا ہے اس دن سے میں نے یہ سازش یہ سوچی جس سے لاہور سے چلا کہ میں نے اس کو چھوڑنا ہے. نہیں، تمہارے پیچھے کون ہے جس نے یہ سارا؟ میرے پیچھے کوئی نہیں ہے، میں الحمدللہ. تمہارے ساتھ کتنے لوگ تھے؟ کوئی بھی نہیں ہے، اکیلا. جب تم گھر سے آئے ہو تو کون تھا تمہارے ساتھ؟ اکیلا تھا. بائک اپنی پہ آیا ہوں، اپنی بائک. بائک کہاں ہے تمہاری؟ بائک میں نے ماموں کی دکان پہ کھڑی کر دی تھی. ماموں کی دکان پہ کھڑی کر دی شاپ سے. ماموں تمہارا کیا کرتا ہے؟ وہ موٹر سائیکل کی دکان ہے، شو روم. یہ سر جی ناظرین، جوابدار جو ویڈیو بیان اوان ڈٹھو. سندس چوڻ ته عمران خان ماण्हुनि کي گمراہ کرے پيو، اهو مونکان برداشت نه پيو ٿئي. منهنجي پويان يا مونسان گڏ کو به ان واقعي تي ملوث ناهي. عمران خان جي کنٽينر تي فائرنگ کندڙ مبينا جوابدار جو ويڊيو بیان سامهون اچي ويو آهي. جوابدار جو چوڻ آهي ته عمران خان ماण्हुनि کي گمراہ ڪري رهيو هو، ان ڪري کيس قتل ڪرڻ جو فيصلو ڪيو. مبينا جوابدار جو اهو چوڻ آهي ته عمران خان تي حملي وارو فيصلو منهنجو ذاتي هو. ان حوالے سان جوابدار جو ویڈیو بیان اوان کي ڏيکاريوسين. سندس چوڻ هو ته عمران خان ماण्हुनि کي گمراہ ڪري رهيو آهي، ان ڪري کيس قتل ڪرڻ جو ارادو ڪيو. اوان کي ٻڌايان پيا عمران خان جي کنٽينر تي فائرنگ کندڙ مبينا جوابدار جو ويڊيو بیان سامهون اچي ويو آهي. مبينا جوابدار جو چوڻ آهي ته عمران خان ماण्हुनि کي گمراہ ڪري رهيو هو، ان ڪري کيس قتل ڪرڻ جو فيصلو ڪيو. عمران خان تي حملي وارو فيصلو منهنجو ذاتي هو.
एक भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदासीं त इमरान खान जे कंटेनर ते फायरिंग ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में PTI कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। रावलपिंडी, कराची, मियांवाली, शेखुपुरा ऐं ॿियनि शहरनि में बि PTI कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। इमरान खान जे कंटेनर ते फायरिंग ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में PTI कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। रावलपिंडी, कराची, मियांवाली, शेखुपुरा ऐं ॿियनि शहरनि में बि PTI कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। इमरान खान जे कंटेनर ते फायरिंग ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में PTI कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। रावलपिंडी, कराची, मियांवाली, शेखुपुरा ऐं ॿियनि शहरनि में PTI कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में PTI जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया इमरान खान जे कंटेनर ते फायरिंग ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में PTI कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। रावलपिंडी, कराची, मियांवाली, शेखुपुरा ऐं ॿियनि शहरनि में PTI कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। इमरान खान जे कंटेनर ते फायरिंग ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में PTI कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान लाहौर जी शौकत खानम अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल PTI जे चेयरमैन इमरान खान खे लाहौर जी शौकत खानम अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। फायरिंग में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान जो शौकत खानम अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। अस्पताल ज़रियनि जो चवणु आहे त इमरान खान जो CT स्कैन कयो पियो वञे। अव्हांखे ॿुधायां पिया त कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान लाहौर जी शौकत खानम अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इमरान खान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फायरिंग में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान जो शौकत खानन अस्पताल में इलाज बि हलंदड़ आहे। ज़रियनि मूजिब इमरान खान जो CT स्कैन कयो पियो वञे। कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान लाहौर जी शौकत खानम अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर खुदा बख्श ॼण। खुदा बख्श, कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान लाहौर जी शौकत खानम अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हमले खां पोइ इमरान खान खे फौरी तौर ते वज़ीराबाद खां लाहौर मुंतक़िल कयो वियो। पहिरीं रिपोर्ट में इहो ॿुधायो त महफ़ूज़ मक़ाम ते मुंतक़िल कयो पियो वञे, पर हुनखे सिधो शौकत खानम अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हुनजी सॼी टंग में जेका गोली लॻल आहे उनजी CT स्कैन कई पई वञे। हिन वक़्तु डॉक्टरनि जो चवणु आहे त CT स्कैन खां पोइ जेको आहे टंग जे इलाज जो फ़ैसिलो कयो वेंदो ऐं ॾिठो वेंदो त गोली जेका हिकिड़ो अंदरि मौजूदु आहे इहा टंग खे चीरे पार करे निकिरी वई आहे। सो हिन वक़्तु इमरान खान जो शौकत खानम अस्पताल में इलाज जारी आहे ऐं टंग जो CT स्कैन थी रहियो आहे। CT स्कैन खां पोइ जेको आहे जेका बि सूरत रिपोर्ट अचे थी उन ते डॉक्टर पंहिंजो मौक़िफ़ ॾींदा त हुनखे इलाज खे मज़ीद कीअं हलाइजे। जेको आहे इन खां अलावा जेके ॿिया जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो लाहौर मुंतक़िल कयो पियो वञे हाणे DHQ वज़ीराबाद खां, ऐं उन्हनि जो इलाज बि जेको आहे सो कयो पियो वञे। जी ठीक है, वही मेहरबानी नाज़िन लाहौर खां खुदा बख्श ॼण तफ़सील ॾिना आहिनि। अव्हांखे ॿुधाए पिया कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान लाहौर जी शौकत खानम अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फायरिंग में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान जो शौकत खानम अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। ज़रियनि मूजिब इमरान खान जो CT स्कैन कयो पियो वञे। कातलाणे हमले में ज़ख़्मी थियल PTI चेयरमैन इमरान खान लाहौर जी शौकत खानम अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॿिया जेके ज़ख़्मी थियल आहिनि कारकुन उन्हनि खे बि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे पहिरियों ॿीहर ॿुधाईंदासीं त PTI सरबराह इमरान खान वज़ीराबाद में लॉन्ग मार्च दौरान कातलाणे हमले में ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब इमरान खान जो हिन वक़्तु CT स्कैन कयो पियो वञे। वज़ीराबाद में अणॼातल हथियारबंद इमरान खान जे कंटेनर ते सिधी फायरिंग करे ॾिनी। जंग में गोली लॻण सबबि इमरान खान ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।
ज़रियनि मूजिबि इमरान ख़ान जो सिटी स्कैन कयो पियो वञे, जॾहिं त ॿियनि कारकुननि जो बि इलाज हलंदड़ आहे। अवां खे ॿुधाईंदासीं पीटीआई सरबराह इमरान ख़ान वज़ीराबाद में लॉन्ग मार्च दौरान कातलाणे हमले में ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे शौकत खानम इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इमरान ख़ान जो सिटी स्कैन कयो पियो वञे। वज़ीराबाद में अणॼातल हथियारबंद इमरान ख़ान जे कंटेनर ते सिधी फायरिंग करे ॾिनी। जंग में गोलियूं लॻण सबबि इमरान ख़ान ज़ख़्मी थी पियो। मौसम चांद नाले हिकु शख़्स मारिजी वियो, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि पीटीआई अॻवान फैसल जावेद, ज़ाहिद, मोहम्मद इमरान, मोहम्मद फारूक, लियाकत, राशिद ऐं अहमद चट्ठा समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इमरान ख़ान खे ज़ख़्मी हालत में लाहौर जी शौकत खानम इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्तु इमरान ख़ान जो सिटी स्कैन कयो पियो वञे, जॾहिं त अवां खे ॿुधाईंदासीं त वज़ीराबाद में इमरान ख़ान ते कातलाणो हमलो कंदड़ जवाबदार खे मौक़े ते पीटीआई कारकुननि सोघो करे वरितो। तशद्दुद बाद पुलिस हवाले कयो वियो, जॾहिं त जवाबदार जो वीडियो बयान बि साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहे, इहो सभु मूंखां बर्दाश्त न थी सघियो ऐं इमरान ख़ान खे क़तल करण जो इरादो कयो। जवाबदार जो इहो बि चवणु हो त मुंहिंजे पोयां इन वाक़े जे हवाले सां को बि मुलविस नाहे। हिन वक़्तु अवां खे ॿुधाईंदासीं त पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान खे शौकत खानम इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जो सिटी स्कैन कयो पियो वञे। जॾहिं त हिन वाक़े जे हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मज़म्मत कंदे घरू वज़ीर ऐं आईजी पंजाब खां फौरी तौर रिपोर्ट बि तलब करे वरिती आहे। पीटीआई अॻवान असद उमर चयो आहे त इमरान ख़ान जंग में गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियो, संदसि हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। जॾहिं त इस्पताल ज़रियनि जो चवणु आहे त सिटी स्कैन इमरान ख़ान जो कयो पियो वञे। पीटीआई सेनेटर फैसल जावेद बि इमरान ख़ान जे महफ़ूज़ हुजण जी तस्दीक कंदे चयो आहे त असांजा हौसला बुलंद आहिनि। अहिड़नि वाक़िअनि जी साज़िशुनि सां असांजी तहरीक वधीक मज़बूत थींदी। जॾहिं त हलीम आदिल शेख केटीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। इमरान ख़ान पंहिंजी हयाती दाव ते लॻाए आज़ादीअ जी तहरीक हलाए रहियो आहे। जॾहिं त नाज़रीन अवां खे ॿुधाईंदासीं त वाक़े जे जवाबदार जो वीडियो बयान बि साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहे, इहो सभु मूंखां बर्दाश्त न थी सघियो ऐं मूं इमरान ख़ान खे क़तल करण जो इरादो कयो। इमरान ख़ान खे शौकत खानम इस्पताल लाहौर मुंतक़िल करे दाख़िल कयो वियो आहे, जिते इमरान ख़ान जो सिटी स्कैन कयो पियो वञे। अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं त पीटीआई सरबराह इमरान ख़ान वज़ीराबाद में लॉन्ग मार्च दौरान कातलाणे हमले में ज़ख़्मी थी पियो आहे। वज़ीराबाद में अणॼातल हथियारबंद इमरान ख़ान जे कंटेनर ते सिधी फायरिंग करे ॾिनी। जंग में गोलियूं लॻण सबबि इमरान ख़ान ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त मौसम चांद नाले हिकु शख़्स मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि पीटीआई अॻवान फैसल जावेद, ज़ाहिद, मोहम्मद इमरान, मोहम्मद फारूक, लियाकत, राशिद ऐं अहमद चट्ठा समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त इमरान ख़ान खे ज़ख़्मी हालत में लाहौर जी शौकत खानम इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिन वक़्तु इमरान ख़ान जो सिटी स्कैन बि कयो पियो वञे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, हिन वक़्तु इमरान ख़ान खे शौकत खानम इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं केतिरा जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि, इन हवाले सां ॿुधाइजो। जी बिल्कुल, इमरान ख़ान हिन वक़्तु शौकत खानम इस्पताल में मौजूद आहे। डॉक्टरनि जी टीम संदसि मुआइनो कयो, उन खां पोइ इब्तिदाई तौर ते संदसि सीटी स्कैन कयो पियो वञे। कुल 9 ज़ख़्मी जेके आहिनि उन्हनि खे हॉस्पिटल पहुचायो वियो आहे। ॿिए पासे हिकु ई जवाबदार हेसि ताईं गिरफ़्तार थियो आहे, जंहिंजो नालो मोहम्मद नवीद सनाब मोहम्मद बशीर ज़ात आराई ॿुधाई पई वञे, जेको सरगोदा डिस्ट्रिक्ट जे वज़ीराबाद इलाइक़े जो रहवासी आहे ऐं हुन वटां जेके 9mm जी पिस्टल ऐं 2 जेके ख़ाली मैगज़ीन आहिनि उहे हथु कया विया आहिनि। जवाबदार इब्तिदाई तौर ते पुलिस खे जेको मौक़िफ़ ॾिनो आहे उन में संदसि उहो इहो चवणु आहे त हू अकेलो ई हमलेआवर आहे ऐं हुन ज़ाती तौर ते इमरान ख़ान खे टारगेट करण जो फ़ैसिलो कयो। संदसि इहो मौक़िफ़ आहे त इमरान ख़ान माण्हुनि खे गुमराह करे रहियो हो, उन करे मूं इहो फ़ैसिलो कयो त इमरान ख़ान
ते हमिलो करियां ऐं खेसि नुक़सानु पहुचायां। साॻे वक़्तु संदसि इहो चवणु हो त को ॿियो माण्हू संदसि टारगेट न पर रुॻो इमरान ख़ान टारगेट हो ऐं मूं कातलाने हमले जो फ़ैसिलो कयो। उनखां पोइ आऊं मोटरसाइकिल ते आयसि ऐं पंहिंजी मोटरसाइकिल जेका आहे उहो मूं पंहिंजे मामे जी दुकान ते बीहारी ऐं उनखां पोइ जलसे गाह में पहुची वियुसि। अहिड़ी रीति इमरान ख़ान ते हमिलो कंदड़ जेको जवाबदार आहे उनजो इब्तिदाई बयानु पुलिस वठी उनखे पब्लिक करे छॾियो आहे, जंहिंमें जवाबदार एतराफ़ करे थो त उन ज़ाती तौर ते इमरान ख़ान ते हमिलो करण जो फ़ैसिलो कयो आहे, उन ते अमल कयो। जी।